अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो होस्ट उस्मान सेठार चरियो स्टूडियो में मां मौजूदु आहियां। हिन टाइम जेको असां सां महिमान मौजूदु आहे उनजो नालो आहे आचू अधराती। छो त अधरात जेके माण्हू रोलनि था उन्हनि जी छा ज़िंदगी आहे ऐं उनजे बारे में तव्हां कहिड़े महिमान सां मिलांव थो आचू अधराती सां। तो हा आचू अधराती, आचू पुट पाचू दाद दाद दा छिक ताणू मुंह ते टिक टिक। मां तव्हांखे इहो पुछा कयो त तव्हांजो नालो आचू अधराती कीअं रखिने? और मैं मने आहियूं आचू अधराती मेरा नाला इन ख़ातिर रखिया आहिनि क्योंकि अधरात दा मैं जो कम न वो सफ़ा नाड़ी जे अंधारा गुप्को हा मैं उठे जो रात दा अंधारे थी जायमि इन ख़ातिर जो कोन मेरा प्यू ख़ुशि थिया त मेरे पुट जाए सुरीला इन ख़ातिर जो कोन मैं जीअं जायमि तो मेरा मुंहुं ॾेख दाई भी मर गई इन ख़ातिर मेरा नाला रखने आचू अधराती। तव्हांजो कारोबार कहिड़ो आहे? तव्हां कहिड़ो कारोबार कंदा आहियो? तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजो कारोबार कहिड़ो आहे? इथां तो कोई भी असले कारोबार नहीं, बाकी ॿाहिरि मुल्क जी जेके अमेरिका है न्यूज़ीलैंड ऑस्ट्रेलिया कहिड़े कहिड़े मुल्क उथों जो कोई मेरा कुत्ते का कारोबार है तकरीबन 40-50 फैक्ट्रियां जो 40-50 करोड़ कुत्ते उथे जो कोई कारोबार करे। बाकी इथां तो मेरा कोई टके का भी कारोबार नहीं है क्योंकि आचू पुट पाचू दादा छिकटा मुंह ते टिक टिक। इहो तो तव्हांजो ॿाहिरि मुल्क जो कारोबार है, जेको कुतनि जो कारोबार चओ था इहो ॿाहिरि मुल्क जो कारोबार है। त पाकिस्तान में तव्हां कहिड़ा जेको आहे न जंग फतह कई अथव, पाकिस्तान में कहिड़ो कारोबार कंदा आहियो? इथो हा इथां जी कारोबार जो ॻाल्हि की थी इथां असांजा कारोबार इहो सॼा ॾींहुं माण्हू ॾींहं जा कारोबार करनि असां राति निकिरंदियूं जीअं सिज लहंदा आहे त अपने कारोबार शुरू थींदियूं। माना कि राति जो तव्हां माना इहो तव्हांजो कारोबार आहे हिते राति जो जेको होटलनि ते काथो सवाई चांहि जी पीतो काथो जेको सुकी मानी खाधो माना इहो न राति जो तव्हां जेके राति जो कुतो रोलनि था उहो हिकु आयो भाई ॿियो छा आयो? राति वञे होटल ते ॾेखंदियूं न किथे देगड़े मॼंदियूं किथे चांहि चुका पींदियूं किथे मानी टुकुर खाईंदियूं कभा मड़े पेट जा गुज़ारा करंदियूं। तव्हां बाक़ी सही ॻाल्हि आहे, तव्हांजी ॻाल्हि इहा सही आहे। तव्हां जेके मोबाइलनि जा कढंदा आहियो हर शइ जो जेबन मूं हुयो इहो कढंदा आहियो, मां मञा थो त तव्हांखे इहो ई चवां थो त हाणे तव्हां नाज़रीन खे इहो ॿुधायो त तव्हां नाज़रीन खे छा पैगाम ॾींदो? हाणे आवाम खे इहो पैगाम आहे तमामु ख़ुशि रहे, शाद रहे, आबाद रहे, अलाह उन खे इज़त ॾेसे, अलाह उन खे ख़ुशा ॾेसे। महिरबानी साईं लख थोरे तेॾे बि ऐं जेके नाज़रीन में को ॾेखंदे पिन में को पसंदि करंदे पिन यानी पे करंदे उन जी वॾी महिरबानी ॾेखण वारनि जी महिरबानी करे जेकॾहिं आचू पुट पाचू ज़ात दा छिकताण मुंह ते टिक टिक। दोस्तो इहो असांजो महिमान जेको आवाम खे पैगाम ॿुधायो मुंहिंजे चरियो स्टूडियो में। मां जेको चरियो स्टूडियो आहे तव्हां ॾिठो चरियो स्टूडियो में मुंहिंजो महिमान आचू अधराती जेके पंहिंजे सुवालनि जी सुवाल कयासीं जवाबु ॾिनासीं। अहिड़ा माण्हू बि पिया आहिनि रात जो थोको जंहिंजी कोई टके जी इज़त बि न आहे सम्झी इन ख़ातिर मां चयो हाणे नेक्स्ट पंहिंजे चरियो स्टूडियो में VIP महिमान सुठो घुराईंदुमि। ऐं जेकॾहिं मुंहिंजो इहो प्रोग्राम तव्हांखे वणे थो त मुंहिंजो चैनल आहे उस्मान सेठार ऑफिशियल जे नाले सां, हुन खे लाइक कजो ऐं सब्सक्राइब कजो। जिथे बि रहो ख़ुशि रहो।